अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त टेटीह। हीअ दुनिया अनू ऐं गुलूअ लाइ बिल्कुलु नई हुई। 2 सालनि जो अरसो ॼण त हू कंहिं ख़्वाब जी दुनिया जो सैर करे रहिया हुआ। जेकॾहिं हुन ज़िंदगीअ में रोज़ानो मामूल ऐं हिक सराई मोनोटोनी न हुजे हा त हू सचपच हुनखे को ख़्वाबु तसवुरु कंदा। जॾहिं हिननि पहिरियों भेरो शहरी कपिड़ा बुशर्ट ऐं पतलून पाता तॾहिं हिकु अजीब हिजाब ऐं शर्म खां ॼण ज़मीन में घिड़ंदा थी विया। हिननि खे ईअं महसूसु थियो ॼण त हू उघाड़ा थी विया हुआ। सॼी दुनिया हिननि खे ॾिसी पंहिंजे पर में हिननि ते मुरकी रही हुई। हजाम जे नमूने हिननि जा वार लाथा सो बि हिकु अजीब तमाशो हो। वार लाहे अनूअ खे हिन हिकु ख़ासि पासे खां सींड कढणु सेखारी। जॾहिं हजाम अनूअ खे सींड कढी तॾहिं ख़ुदि हजाम हैरान थी चइनी तरफ़नि खां हिन ॾांहुं ॾिसी चयो हो, मुड़ुसि त शहज़ादो आहीं, हेतिरा ॾींहं किथे हुए? तॾहिं हिन हिकु वॾे आईने में पाण खे केतिरा भेरा आॾे उबते अंदाज़ में ॾिठो ऐं ख़ुदि पंहिंजे पाण खे वणणु लॻो। पर हिन जी उहा नरगिसियत हिन में उन वक़्तु पैदा थी जॾहिं हिन जी ज़िंदगी पोयां हिकु बदसूरत माज़ी छॾे आई हुई। उन करे हुनजो को बि बुरो असरु हिन जे ज़हन में पैदा न थियो। हिन जी उहा नरगिसियत महज़ आम ख़ूबसूरतीअ जी ॼाण जो अहसासु हो ऐं न ख़ुदि परस्तीअ जो। पर गुलूअ जे सिलसिले में हिन में हिकु बरतरी जो अहसासु पैदा थींदो थियो। गुलू बि हर ॻाल्हि में हिन जो नकुलु करणु लॻो हो। हाणे हू गुलूअ सां मशवरो करणु बदिरां हिन खे तंबीअ कंदो हो ऐं मथसि हुकुम हलाईंदो हो। ऐं गुलूअ जी ॼण तबियत में फर्मा बरदारीअ जो उहो जीवड़ो वधंदो जवान थींदो थियो। सुबुह जो उथण वक़्तु गुलू हिन जा कपिड़ा चढी गंजी ऐं सफ़ेद बूट कढी पोइ पाण वञी तयारु थींदो हो। ॿिन्हिनि खे भर में कमरा मिलियल हुआ, जंहिं करे नंढो थुलो कमु गुलू हिन लाइ कंदो ई रहंदो हो। कमरे में सामान मुख़्तसिर हो। हंधि हिकु कबट जंहिंमें हिननि जा कपिड़ा ऐं बूट वग़ैरह रखिया हूंदा हुआ। हिकु नंढी टेबल ऐं हिकु कुर्सी। मेज़ जे हेठि स्टैंड में के रिसाला पिया हूंदा हुआ, जिन में घणो करे जिस्म बणाइणु, कुश्ती या जापानी कराटे ऐं जेजिट्सो जो मुख़्तलिफ़ तस्वीरूं हूंदियूं हुयूं। कमरे सां गॾु वेंझण खानो। पहिरियों भेरो फुआरे हेठि वेंझण सां अनूअ खे सॼे बदन में कितकाई महसूसु थियणु लॻी हुई ऐं हिन कॾहिं बि पाण खे एतिरो हल्को महसूसु न कयो। सुबुह साण अखाड़े जो उस्ताद हिननि जे दरवाज़े खे 3 भेरा खड़काए हलियो वेंदो। उहो 3 खड़का हिननि खे जाॻाइण लाइ काफ़ी हुआ। हिकदमि चढी ऐं गंजी पाए रबड़ जो बूट पाए अची अखाड़े में बीहंदा हुआ। हिननि खां सवाइ मंज़ूर, अली, बादशाह, अवेस ऐं सुल्तान बि अखाड़े में अची कसरत कंदा हुआ। अनूअ खे अवेस जो बदन ॾाढो वणंदो हो। पूरो पुनो पर मज़बूत जिस्म, जंहिंजा ॾोरा ईअं पिया ॾकंदा हुआ जीअं का पाणीअ खां ॿाहिरि मच्छी। हिकु भेरे त हिन पंहिंजो सीनो सीटे पंहिंजे पेट खे अहिड़ीअ तरह ते फेरायो ॼण त पेट जो अंदरियों हिसो पूरो गोल फिरी रहियो हो। कंहिं वक़्तु हू पेट खे सीटे ललकारींदो हो त हिन खे पेट ते को मुक हणे। सभु आज़माईंदा हुआ पर हिन खे कुझु बि न थींदो हो। ऐं हिकु भेरो जॾहिं अनूअ मुक हईं तॾहिं ख़ुदि खेसि हथु ॾुखंदो महसूसु थियो ॼण त हिन जी पेट जो तंतू रुक जूं ठहियल हुयूं। अखाड़े जो उस्ताद रोज़ानो 2 कलाक हिननि खे मुख़्तलिफ़ कसरतूं कराईंदो। हथ जुड़ी वटि मथे भर बीहणु, पेट सां रिढ़णु, पुठण सां रिढ़णु, टंगुनि ॿाहुनि ॿधण खां पोइ रिढ़णु, पोयां ॿधल ॿाहूं बदन जे ज़ोर सां छोड़णु, मल ऐं कुश्तीअ जा मुख़्तलिफ़ दाव, नोड़ीअ तां टपा ॾियणु, वॾी बिरांग भरणु वग़ैरह। पहिरियां 7-8 ॾींहं त हिननि जो बदन बिन चढ़ी पियो ऐं आङुर चोरींदे बि सूर थींदो हो। कसरत खां पोइ वेंझी सेंझी तयारु थींदा हुआ त हिकु सफ़ेद कपिड़नि वारी औरत हिननि लाइ नाश्तो खणी ईंदी हुई। हिननि जो नाश्तो हिननि लाइ ॼण त ज़िंदगीअ जी बहितरीनु ग़िज़ा हुई। 2 बेज़ा, कुझु बादाम ऐं खीर जो वॾो गिलास। अञा नाश्तो मस कंदा हुआ त हिकु पीर मर्द ऐनक सां हिननि जे कमरे में अची हिननि खे पढ़ाईंदो हो। मुसलसल 3 कलाक पीर मर्द हिननि ते महिनत कंदो ऐं हिननि खे हिसाब, अंग्रेज़ी ऐं थोरी साइंसी मालूमात ॾेई हलियो वेंदो हो। पीर मर्द जे पढ़ाइण जो ढंग बि अजीब हो। हू हिननि सां ॼण त चर्चा खवा पियो कंदो हो ऐं टोकुनि में ईअं चवंदो वेंदो त दिलि लाइ न पढ़ंदा त अॻिते हली न सघंदा ऐं बाजी अव्हां खे पाण वटि न रहाईंदी। उहा ॻाल्हि अहिड़ी हुई जो जेतोणीकि चर्चे में चई वेंदी हुई पर अनूअ खे ईअं महसूसु थींदो हो ॼण त हिन खां को दुनिया फुरण वारो हो ऐं हू ॾिनल कमु त यादि कंदो हो पर उन खां बि अॻिते कमु करणु लॻंदो हो। गुलूअ जे पढ़ण जो हाल कोन हो। हू अलबत्ता साइंसी ॻाल्हियुनि में दिलचस्पी वठंदो ऐं बिजलीअ मुतालिक़ पीर मर्द खां वर करे पियो सुवाल कंदो। हिकु ॾींहुं सुबुह जो आखाड़े में आया त हिननि खे बादशाह नज़र न आयो।
हिन खे बादशाह उन करे सॾींदा हुआ जो हू बदन में सभिनी में थुल्हो हूंदो हो। ॿियनि जा मुंहं बि लथल हुआ। अनु मंज़ूर खां पुछी वेठो, मंज़ूर बादशाह कोन थो ॾिसिजे। बादशाह हिकु झेड़े में ज़ख़्मी थी पियो आहे, बचण जी उमेद कोन अथसि। कीअं थियो झेड़ो? हिन जे तजसुस खां सभु वाक़ुफ़ु हुआ। हिकिड़े कम पुठियां विया हुआसीं, दुश्मन अंदाज़ में घणो हो ऐं बादशाह ज़ोरावरी करे मथनि काहे वियो। खेसि छुरनि चाकुनि सां हणी ड्राहे रखियाऊं। मुश्किल सां खेसि खणी भॻासूं लफ़्ज़ ते अनु महसूसु कयो त मंज़ूर जे आवाज़ में शर्मिंदगी हुई। कुझु वक़्तु ख़ामोशी थी वई ऐं पोइ सभु को पंहिंजी कसरत खे लॻी वियो। अनु कुझु वक़्तु माठ मीठ में डंबेल हलाईंदो रहियो, पोइ डंबेल छॾे आखाड़े जे उस्ताद ॾांहुं हलियो वियो। उस्ताद हिकु ॻाल्हि मञींदा? चओ, मूंखे छुरेबाज़ी ऐं उन जे बचाव जा दाव सेखारियो। तूं अञा नंढो आहीं। अनुअ खे जेकॾहिं उस्ताद थफड़ हणे हा त हिन खे ॾुखियो न लॻे हा, पर उन ताने हिन जी दिलि खे लोॾे विधो। पर हू कुझु चई न सघियो ऐं वरी दंबेल फेराइण लॻो। पर कावड़ खां दंबेल एतिरा त तकड़ा फेराइण लॻो जो उस्ताद वधी वटि सां आयो। कावड़ लॻी वई, न उस्ताद, रुगो थोरो ॾुखु थियो अथमि त अञा अलाही कॾहिं वॾो थींदुसि। चरिया, अचु त भला कुझु सेखारियईं, उस्ताद महिरबानी थींदे चयो। उन खां पोइ महीनो खनि हू छुरी हणण जा मुख़्तलिफ़ दाव ऐं बचाव जा मुख़्तलिफ़ दाव सिखंदो रहियो। उस्ताद हिन जे सिखण ते ख़ुदि हैरान हो। हिन महीने में उहे सभु मरहला तय करे वरिता जेके सिखण लाइ ॿिया 6 महीना वठंदा हुआ। हिन चई ॾिनो, अवेस जहिड़ो बदन हुजे ऐं तुंहिंजो वार त ॻाल्हि ई और थी वञे। उस्ताद जे उन चवण ते अनुअ खे हिकु बेसबबु ख़ुशी थी। शायदि हिन सोचियो त हाणे अवेस जो वारो आहे। हिकु ॾींहुं अवेस ताईं बि वञी पहुतो। अवेस भाऊ, उहे पेट ऐं ॿाहुनि जा ॾोरा तो कीअं तातिया आहिनि? भलाई करे मूंखे बि सेखार। अवेस बि हिन खे इनकार न कयो ऐं हिन खे ॾंड कुटाइण, ॻरा डंबेल खणाइण, साह रोकण, छातीअ खे ओरते पोइते करण जूं जेके बि कसरतूं हुयूं तन सभिनी में हिन खे तयारु करण जी कोशिशि कई। कुझु अरसे खां पोइ हिन गुलूअ खे ललकारियो त हू खेसि पेट ते मुक हणे। जॾहिं गुलूअ मुक हयसि त हिन खे कुझु बि न थियो। हिकिड़े ॾींहुं ओचितो हिन अवेस खे चई ॾिनो, अवेस तूं बि त आज़मूदो कर। अवेस हिन जी उमिरि ॾांहुं ॾिसंदे चयो, बाबा उस्तादनि खां मुक़ाबिलो न कबो आहे, तूं मुंहिंजो शागिर्दु आहीं, आउं न हणंदुसि। उतां नाउमीद थी न मंज़ूर खे मिनत कई। मंज़ूर बि आनाकानी कई त हिन मंज़ूर खे चई ॾिनो, तूं सम्झी थो त मूंखे धक्को लॻी वेंदो, पर भायां थो त तोखे पंहिंजे आङुरियुनि भञण जो ख़्यालु आहे। उन ताने ते मंज़ूर तयारु थी वियो। अनुअ पेटु सीटियो ऐं मंज़ूर हिकु ज़ोरदार मुक ठका करायसि। उनजो फ़क़ति हिकु नतीजो निकितो जो अनु पंहिंजे जाइ तां 2-3 फुट पोइ ते थिड़ी वियो, पर पेट ते को असरु न थियुसि। हिन वधी मंज़ूर सां हथु मिलायो। यार, मूंसां का चालाकी त कोन कयई। मंज़ूर खे वाक़ई हथ में थोरो ईज़ा महसूसु थियो हो। सो पंहिंजे ॾोॾनि खे चूसींदे खिली चवणु लॻो, कुझु महीना तरसियासूं त तूं असां सभिनी खे उबतो टंगींदे। अनुअ जी दिलि बहार बहार थी वई। उस्ताद वधी खेसि शाबाश ॾिनी। हू मामूल मुताबिक़ पढ़ंदो कसरत कंदो रहियो। काफ़ी वक़्तु गुज़री वियो हो ऐं हिन खे फ़क़ति हिकिड़ी चिंता हुई त बाजी असां खां को कमु छो नथी वठे। हू रोज़ानो उन मुतलिक़ सोचींदो रहंदो हो, आख़िर हू कहिड़ो कमु कनि था। कम त ज़रूरु के ख़तरनाक था कनि जिते छुरियूं ऐं चाकू हलनि था। चोरी, धाड़ा, खून, जुआ ऐं ॿिया जेके बि ख़तरनाक ऐं ॾोह जा कम हिन जे ख़्याल में अची थिए सघिया से हिन पंहिंजे ज़हन में वराए सराए दोहराया। अक्सर हिन ख़्वाब में पाण खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में बहिरो वठंदे ॾिठो हो, पर जाॻंदी हालत में अक्सर हू सोचींदो रहंदो हो त छा हू सभु कमु करे सघंदो। सभ खां वॾो सुवालु हिन जे अॻियां उहो हूंदो हो त बेगुनाहनि खे फुरे या खेनि मारे सघंदो। अहिड़नि वक़्तनि ते हिन खे फ़क़ति हिकिड़ो जवाज़ु सुझी ईंदो हो ऐं उहो हो त जेकॾहिं उन्हनि कमनि जो फल अहिड़ी ज़िंदगी आहे, ख़ामोशी, पुरसुकून ऐं जा हिन जी दिलि वटां हुई त पोइ हू उन्हनि कमनि खां ज़रो बि न कीबाईंदो। पर उहो जवाज़ बि हिन खे पूरो न आवड़ंदो हो। हिन खे फ़क़ति उहो वीचार हो त रफ़्तार रफ़्तार हिन जी नफ़रत माठी ऐं मुतमइन थींदी थिए वञे ऐं हिन जी ज़िंदगी कंहिं मामूल ऐं कंहिं उसूल जी पाबंद थींदी पई वञे। उन ॻाल्हि ते हिन खे पाण खां नफ़रत थींदी वेंदी हुई। हू बार बार उन नतीजे ते पहुतो
त जेकॾहिं हिनखे कंहिं कम सां न लॻायो वियो त हिन जे अंदरि उभिरियल नफ़रत बेकार थी वेंदी। हिनखे इंसाननि खां नफ़रत हुई, पर हिकु ख़ासि क़िस्म जा इंसान जन खे उहो मुतमिन बि नथे करे सघियो। मलंग, उस्ताद शेरू, सूबेदार ऐं जमादार हिन जी नफ़रत जा मर्कज़ हुआ। पर उहे त बिल्कुलु थोरा माण्हू हुआ जिन खे हाणे जेकॾहिं चाहे त छुरे जी हिक ई वार सां ख़तमु करे छॾे। पोइ छा? उन पोइ छा जो जवाबु हिनखे सम्झ में न आयो। ॾोह जी ज़िंदगी ॾोहारी थियण जो अज़ालो त न आहे ऐं न उन लाइ को पुख़्तो सबबु। पोइ ही हिते छा पियो करे? हू कपिड़ा लटा पाए ॿाहिरि ते निकितो त मंज़ूर संदसि कमरे में लंघी आयो। अनु, अॼु ॿाहिरि हलणो आहे, तुंहिंजी सिख्या में बाक़ी हिकु ॻाल्हि रहियल आहे, उहा पूरी करणी आहे। कहिड़ी? मंज़ूर पतलून जे खीसे मां हिकु पिस्तौल कढी हिन जी मेज़ ते रखियो। हिन जे जिस्म में पिस्तौल ॾिसंदे ई हिकु अजीब लहर डोड़ी वई ऐं हू चुपचाप मंज़ूर सां गॾु हलियो वियो। शहर खां घणो दूर हिकु टकिरीअ वटि अची मोटर बीह रही। उते मंज़ूर हिनखे बंदूक ऐं पिस्तौल जा वार करणु सेखारियो। पिस्तौल जो वार करणु सेखारियो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां पिस्तौल झलणु, लिकाइण या उछलण जी मश्क करायई। उहा मश्क बि 3 महीना हली ऐं अनु हर मैदान में ॿियनि खां तेज़ ऐं निशान जो अणगुश साबित थियो। उन ॾींहुं सिजल थिए महिल वापसि अची रहिया हुआ त साम्हूं हिकु वॾी बिल्डिंग नज़र आयनि, जंहिंजे अॻियां हशाम माण्हुनि जा वेठल बीठल नज़र आया। हिन मंज़ूर खां पुछो त उहे माण्हू उते छो वेठा आहिनि? मंज़ूर रुॻो खिली ॾिनो ऐं चयाईं, हीअ हिकु कपिड़े जी मिल आहे जंहिंजे मज़दूरनि हड़ताल कई आहे। हड़ताल छा थींदी आहे? अनु मासूमियत मां पुछियो। मज़दूर खे जॾहिं मज़ूरी घटि मिलंदी आहे, जंहिंमां संदसि गुज़ारो न थी सघंदो आहे, त हू कमु न कंदा आहिनि ऐं अची कारखाननि अॻियां पलथी मारे वेही रहंदा आहिनि जेसीं उन्हनि मिलुनि जा मालिक मजबूर थी हिननि जी मज़ूरी न वधाइनि। पोइ छा थींदो आहे? अनु लाइ हीअ हिकु नई ॻाल्हि हुई ऐं तजसुस खां हू उहे सुवाल पुछी रहियो हो। छॾे यार उन्हनि ॻाल्हियुनि खे, ॿी का ॻाल्हि कर। मंज़ूर नटाईंदे चयो। न, मूंखे ज़रूरु ॿुधाए त पोइ छा थींदो आहे। अनु उन ॻाल्हि खे टारणो न थे घुरियो। थींदो वरी छा? जेकी हमेशह थींदो आहे सो ई थींदो। सेठियूं पंहिंजे पैसे जे ज़ोर ते बम ॿधी वेही रहंदा आहिनि। हिननि खे उहा ख़बर आहे त मज़दूर खे रोज़ानो 4-5 रुपया मिलनि था। से हिननि खे 2 वक़्त रुखी मानी मस था मुहैया कनि ऐं ॿिए ॾींहं जी मज़ूरी न मिलनि त बुखूं काटींदा। बुख इंसान खे कुदे खां कुदो कमु बि कराईंदी आहे। उन करे उहे वीचारा 1-2 ॾींहं हड़ताल करे बुख खां मजबूर थी वरी वञी मज़ूरीअ ते चढ़ंदा आहिनि ऐं सेठियूं पंहिंजे टिजोड़ियुनि खे महफ़ूज़ रखण लाइ हड़तालनि जे कनि लीडरनि ऐं सरदारनि खे सज़ा ॾेई नौकरियुनि मां बि कढी छॾींदा आहिनि। मज़ूरनि जे घर जी हालत छा आहे, सा ख़ुदा दुश्मन खे बि न ॾेखारे। समूरा ॾोह गुनाह बि हिननि में उन बुख जे करे पैदा थींदा आहिनि। गम ग़लति करण लाइ ताड़ी या सस्तो शराब पीअंदा आहिनि। घर में दाणो न हूंदो त चोरियूं कंदा या फिरूं कंदा आहिनि। तूं पाण सोच त इंसान सुबुह खां वठी राति ताईं पोरियो कनि, कारखाननि जी मशीनुनि कपह जी पॾ ऐं पीअण जी धप में सॼो ॾींहुं बीहनि ऐं सभु कुझु तयारु करे सेठ खे आणे ॾियनि। सेठ खे त टिजोड़ियूं रुपयनि जूं हिन जे पोरिये मां मिलनि ऐं ग़रीब मज़दूर खे 2-3 रुपया मिलनि, त हिननि में बग़ावत न थींदी त ॿियो छा थींदो? पर बुख वरी बि मजबूर करे संदन बग़ावत खे निड़ीअ ते न ॾियो छॾे। आख़िर बि त इंसान आहिनि, पाण त बुख सही बि वञनि, पर पंहिंजी ज़ालुनि ऐं अब मासूमड़नि खे बुख मरंदो ॾिसणु केरु सही सघंदो? मज़ूर जी उन हालत में सॼी उमिरि गुज़री थी वञे, पोइ या त कंहिं मशीन में अची हथ पेर कपाए अचो घर वियनि ऐं पिनण लॻनि था, या ख़ुदि कारखाननि जी किनी हवा ऐं किनी पाणीअ खां सिल ऐं ॿियनि बीमारियुनि में वठिजी रुड़ी रुड़ी मरी था वञनि। पहिरीं त मंज़ूर कुझु ॻाल्हायो ई न थिए ऐं जॾहिं ॻाल्हायई तॾहिं ॼण त संदसि वात मां बाहि जूं ॼिभूं ते निकितियूं। अनुअ ॾिठो त मंज़ूर जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया हुआ। ख़ुदि अनुअ जी दिलि बि कलराठी मिटी वांगुरु भुरी रही हुई, पर हिन पाण ते जबुर करे पुछियो, मंज़ूर भाऊ हीअ लुड़क छो? आउं बि उन नांग जो ॾंकियल आहियां। मुंहिंजो पीउ हिकिड़े कारखाने जी मशीन में 2 हथ विञाए वेही रहियो। आउं नंढो हुउसि, ख़बर अथई त उन्हनि 2 हथनि जी क़ीमत सेठ साहिबु घणी ॾिनी ऐं पोइ पाण ई जवाबु ॾिनई, सिर्फ़ु 1000 रुपया, ऐं सो बि सेठ साहिब जी महिरबानीअ सां। जो चयाऊं त ग़लती बाबे जी हुई। 2 इंसानी हथनि जी क़ीमत 1000 रुपया
ऐं सेठ साहिबु हिकु राति में हिकु शराब खाने में 1000 रुपया लुटायो छॾे। उहा हिकु इंसान जे 2 हथनि जी क़ीमत 1000। उहे हथ जन कंहिंखे प्यारु कयो हूंदो, जन कंहिं मासूम सां रांदि कई हूंदी, जन पंहिंजे ऐं पंहिंजे कुटुंब लाइ ॾाढे हुनर सां झूपड़ी बनाई हूंदी, जन पंहिंजे पाण में दिलि जा रंग उणे कंहिं कपिड़े खे रंगियो ऐं छपियो हो, ऐं उन्हनि जी क़ीमत फ़क़ति 1000 रुपया। जेके हथ असांजे सॼे कुटुंब खे रोज़ी रसाईंदा हुआ, हिकु वेलो सही से फ़क़ति 1000 में विकामी विया। अनूअ ॾिठो त मंज़ूर जे अखियुनि में हाणे के बि लुड़क न हुआ, फ़क़ति नफ़रत हुई। हिन हिकु वॾो साहु खणी चयो, ऐं अॼु मुंहिंजा 2 हथ उन्हनि सेठनि खां अलाए जी केतिरी क़ीमत था वसूल कनि, ऐं उहे हथ उन्हनि कटियल हथनि जा ख़लकियल आहिनि, जंहिंजी क़ीमत जीअरे 3 रुपया रोज़ानो हुई, ऐं मुए खां पोइ फ़क़ति 1000 रुपया। फ़र्क़ु उहो त रिवायती तरह उहे मरी वियल हथ राज़ी बर रज़ा हुआ, ईमानदार हुआ, पोरियत हुआ, ख़ालिक हुआ, रज़ाक हुआ। ऐं ही मुंहिंजा हथ बदमाश जा हथ आहिनि, जेके राज़ी बर रज़ा न आहिनि, जेके ईमान मां न ॼाणनि, जेके पोरियो करे न ॼाणनि, जेके कंहिंजा राज़िक न आहिनि। हीअ हथ फ़क़ति ईज़ा ईंदड़ ज़ालिम हथ आहिनि, जंहिंजी क़ीमत टिजोड़ियुनि में तुरंदी रहे थी ऐं तुरंदी रहंदी। अनूअ खे घणे वक़्त खां पोइ अखियुनि में ॻोढ़ा तरी आया हुआ। हिन जी दिलि चाहियो त कंहिं मोहबत भरे गोद में मोह लिकाए ख़ूब रोई लुड़क ॻाड़े, दिलि जो आसमान साफ़ करे छॾे। हिन दिलि में पंहिंजे पीउ खे सभु कुझु माफ़ु करे छॾियो। हिन जे मारण, हिन जी ताड़ी पीअण ऐं हिन जी हर ॾुखो ईंदड़ ॻाल्हि खे हिन माफ़ु करे छॾियो। हिन खे ख़ुदि बि ख़बर हुई त मजबूरी ऐं बुख छा नथी कराए। हिन खे फ़क़ति हिकु ॻाल्हि रखी रखी ज़हन में थिए आई त जेकॾहिं वलू एतिरी मार सहण जे बदिरां सूबेदार जो पिस्तौल या बंदूक खणी सॼे थाणे खे साफ़ करे छॾे हा त उहो वधीक बहितरु हो, या ईअं मार खाईंदो, पाण ईज़ाईंदो, महज़ पाण खे सचो साबित करण लाइ तड़फंदो रहियो। सो बहितरु हो, ओचितो हिन खे उहो ख़्यालु थियो त शायदि वलूअ जे पोयां हिन जी ज़ाल ऐं ॿार ऐं पोढ़ा माउ पीउ हुआ, जन खे हिकिड़ो वेलो मानी पहुचाइण लाइ हिन महज़ ज़िंदा रहण ते चाहियो। मानीअ गबे लाइ एतिरो मारजण अञा बि हिन जी सम्झ खां ॿाहिरि हो। उनजो इम्कान त हिन खे वधीक थिए नज़र आयो त जेकॾहिं हर मज़लूम ज़ालिम जा हथ कपे छॾे त शायदि दुनिया ज़ुल्मनि खां साफ़ थी वञे, छाकाणि त मज़लूम ज़ालिमनि खां घणा आहिनि। बेहथियार सही, पर जेकॾहिं सभु मज़लूम गॾिजी पवनि त सखणनि ख़ाली पेरनि हेठां समूरनि ज़ालिमनि खे चीभाटे सघिया थे। सभु जेकॾहिं मंज़ूर बदिरां वलू थींदा रहंदा त ज़ालिम रहंदो ऐं बुख उन ज़ालिम खे ताज़ो तवानू कंदी रहंदी। हिन खे उहा ख़बर बि न रही त मंज़ूर ॻाल्हाइणु केॾी महिल बंदि कयो ऐं गाॾी केॾी महिल बंगले में दाख़िल थी। हिन हिकु वॾो छिरकु भरियो, जॾहिं गाॾी हिकु झटके सां बीही रही। बंगले में दाख़िल थी हू सिधा बाजीअ जे कमरे में हलिया विया। बाजीअ जे कमरे में अवेस ऐं सुल्तान बि मौजूदु हुआ। ही ॿई बि सलाम करे वेही रहिया। बाजी कुझु ॻाल्हाए रही हुई। हिन जे सलाम जो जवाबु ॾींदे ख़ामोश थी वई ऐं हिकु अजीब घूर सां अनूअ खे ॾिसणु लॻी। अनू उते तिखी घूर खां कीॿाईंदे कंधु हेठि करे बीठो रहियो। हू ख़ुदि वधी आई ऐं अनूअ जे वारनि खे छिछोलींदे चयाईं, तूं त हाणे कदावर जवान थी वियो आहीं, वरी पंहिंजे बाजीअ वटि आई बि कोन। मंज़ूर, हाणे अनूअ खे बि कॾहिं कॾहिं पाण सां वठी ईंदा करियो। हिन जी दिलि ख़ुशीअ खां उॾामणु लॻी। हिन खे पंहिंजे सॼे जिस्म में कंहिं तहरुक जूं सुयूं चुभंदियूं महसूसु थियूं। मंज़ूर, चङो थियो जो तूं आहीं। अॼु अवेस ऐं सुल्तान वरी ख़ाली हथे मोटी आया आहिनि। मूंखे त सम्झ में नथो अचे त हीउ गाॾो कीअं हलंदो। वरी धाड़ा हणणा पवंदा जे आउं नथी चाहियां। हीउ ॿियो साल आहे जो असांजे माण्हुनि खे गाॾीअ में ख़तमु करे माल खणी विया आहिनि। हिन भेरे त घटि में घटि ₹1,00,000 जो माल हो, पर ख़बर नथी पवे त उहो टोलो कहिड़ो आहे जेको दीना दास्ती असांजे माण्हुनि जो पीछो करे खेनि गाॾीअ में ख़ून करे माल खणियो हलियो वञे। या त असांजे हुन पासे को जासूस आहे या को असांजो माण्हू हुननि सां मिलत में आहे। हिन भेरे त दाद खान वटि पिस्तौल बि हो, तॾहिं बि का ख़ता खाई पाण माराए वेठो ऐं माल विचां ई खणी विया। मूंखां उहे ॻाल्हियूं बर्दाश्त नथियूं थियनि। हाणे त एतिरो पैसो कोन्हे जो रुगो घर हलाए सघूं ऐं बास सां ॻाल्हाइणु पंहिंजी हार मञणी आहे। सभु ईअं चुप थी विया
ॼण त सभिनी खे को नांग कखी वियो। ओचितो अनूअ पुछियो, भाॼी माल कहिड़ो? तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी अञा ख़बर कान्हे, तूं विच में न पउ। मूं तोखे चयो हो त जेकॾहिं को सुवालु पुछणो हुजे त इजाज़त वठी पोइ पुछंदो कर। भाॼीअ जे आवाज़ में रुखाई अची वई। जेकॾहिं इजाज़त ॾियो त आउं उहो सुवालु वरी करियां। मूंखे ईअं थो महसूसु थिए त आउं कुझु सलाह ॾेई सघंदुसि। बाजीअ मंज़ूर अवेस ऐं सुल्तान खे हिक ई नज़र सां ॾिठो, पर हिननि जे मुंहं ते को तासुर इक़रारी या इनकारी न हो। बाजीअ कुझु सोचींदे चयो, उहो माल चर्स जो हिकु वॾो क्रेट हो, अछे रंग जो, जंहिं ते मथां गिलास हैंडल विद केयर जो कागज़ चिंबड़ियल आहे। अनूअ खे हिक ई वक़्तु कुझु परेशानी ऐं ख़ुशीअ जा जज़्बा महसूसु थिया। हिन हबकंदे चयो, जेकॾहिं मूंखे गुलूअ खे इजाज़त ॾियो त असीं माल मोटाए अचूं। उहे लफ़्ज़ न हुआ, पर ॼण बम ॻोल्हा हुआ। सभिनी गॾिजी सवाल कयो, किथे आहे, कंहिं वटि आहे? अनूअ वरी बि संजीदगीअ सां चयो, मूंखे फ़क़ति हिकिड़ो शक आहे। जेसीं मूंखे उनजी पक न थींदी तेसीं आउं पाण खे शर्मिंदो करणु नथो घुरां। पहिरीं असीं ॿई ख़बर वठी अचूं, उनखां पोइ जेकॾहिं असांजो ख़्यालु सही निकितो पोइ अवीं जेकी हुकुम कंदा तीअं कंदासूं। हरगिज़ न, जेसीं तूं तफ़सील न ॿुधाईंदे तेसीं तोखे इजाज़त न मिलंदी। अनू ख़ामोश थी वियो। हिन जे रत जो दौरो तेज़ थी वियो। हिन उहो कमु अकेलो गुलूअ जे मदद सां करणु ते घुरियो। उन करे हू चुप थी वियो। संदसि मुंहं ते मायूसी ऐं मजरू अहसास जो मंज़र अहिड़ो त चिटो नज़र अची रहियो हो जो शायदि भाॼीअ खे रहम अची वियो ऐं हिन चयो, तूं दिलि न लाइ, तोखे इजाज़त आहे, पर मंज़ूर ऐं अवेस तोसां गॾु हलंदा। उहा त साॻी ॻाल्हि थी, फ़क़ति आउं ऐं गुलू ख़बर वठी ईंदासूं, पोइ सॼो कमु भली मंज़ूर अवेस ऐं सुल्तान कनि। अवीं मतां सम्झो त असीं झलिजी न पऊं। उन लाइ फ़क़ति मूंखे हिकु नंढो पिस्तौल ॾियो, 4-5 माण्हू मारे पोइ झलबुसि या पाण खे शूट करे छॾींदुसि। अनूअ जी अखियुनि में अहिड़ी चमक हुई जंहिंखां बाजीअ खे तक़रीबन डपु थियणु लॻो ऐं कुझु सोचींदे हिन चयो, चङो भला, पर ख़बरदार जेका हरू भरू खून रेज़ी कई अथव। अवीं फ़क़ति ख़बर वठी अचो, ॿियो कमु मंज़ूर वारा कंदा। मंज़ूर हिनखे नंढो पिस्तौल ॾिजां, जीअं खीसे में विझी सघे। बसि तव्हीं वञो। अवेस ऐं सुल्तान, तव्हीं तयारु थी वठो। जीअं ई ख़बर वठी पहुचनि तीअं ई अवीं पंहिंजे कम सां लॻी वञिजो। सभु ॿाहिरि निकिता। मंज़ूर पंहिंजे कमरे मां हिकु ख़ूबसूरत नंढो पिस्तौल खणी आणे खेसि ॾिनो। अनू पंहिंजे कमरे में पहुतो ऐं पंहिंजा पुराणा ॻोठाणा कपिड़ा कढी पाए ॾिठाई, पर पूरा न थियसि। कमीस त बिल्कुलु ई न पियसि ऐं कांच बिना बिल्कुलु लुंडी थी वई हुअसि। लाचार उहे ई कपिड़ा पाताईं जेके पिया हुअसि। गुलूअ जे कमरे में वियो त गुलूअ साइंस मैगज़ीन खयो, तस्वीरूं वेठे ॾिठियूं। हिन सॼो हाल मुख़्तसिर तौरु खेसि ॿुधायो। गुलूअ जी हैरत जी हद न रही। यार भेण सां तुंहिंजो शक त ठीकु थो मालूम थिए, पर भेण सां लालू हिननि कपिड़नि में त मुर्गो शकिजी पवंदो। तूं पंहिंजा पुराणा कपिड़ा पाए ॾिस। मूंखे त बिना लुंडा थी विया आहिनि, जहिड़ा कंहिं ॿार जा कपिड़ा। गुलू कपिड़ा पाए ॾिठा। सोढ़ा त हिन खे बि थी विया हुआ, पर तॾहिं बि बुरा कोन थे लॻा। ठीकु आहे, कुझु वारनि में ऐं मुंहं में मिटी हणंदे त साॻियो अॻियूं गुलू थी पवंदे। गुलू कोशिशि करे पाण खे अॻियां हालत ते पहुचायो। कपिड़ा जितां सोढ़ा थी विया हुअसि उते कुझु फाड़े बि छॾियईं त जीअं पाण वधीक बदहालीअ जो नमूनो पेश कनि। अनू वरी पंहिंजे कमरे में वियो ऐं हिकु छुरो पंहिंजे जोराब वटि अटकाए छॾियईं ऐं पिस्तौल जूं गोलियूं विझी सेल्फ चाढ़े खेसि खीसे में विझी छॾियईं। ॿई ॼणा गाॾीअ में चढ़ी उस्ताद शेरूअ जे गैराज खां थोरो पर भरो लही पिया ऐं गाॾीअ खे घिटीअ में तरसाए छॾियऊं। आहिस्ते आहिस्ते बिना कंहिं आवाज़ जे हू अची गैराज जे दरवाज़े ताईं पहुता। अनू दरवाज़े खां थोरो हटी बीठो ऐं गुलूअ सीरनि मां ॾिठो त फ़क़ति ॾाकण जे मथां ॿेकिड़ियल दर वटि हल्की रोशनी थिए नज़र आई, बाक़ी घुग ऊंदहि हुई। गुलू आहिस्ते आहिस्ते दरवाज़े ते खटखट कई ऐं माठ करे बीह रहियो। कुझु वक़्त खां पोइ लालूअ जो आवाज़ अंदरां आयो, केरु आहे? आउं आहियां गुलू। गुलू? गुलू केरु? यरबण सां एतिरो जल्द विसारे छॾियई। हिन अनूअ जे करे मूंखे बि आईअ में विझायई ऐं हाणे सुञाणी बि नथो। अड़े तूं आहीं गुलू? ईअं चई लालूअ दरवाज़ो खोलियो। अनू दरवाज़े जे आॾ में लिकी बीह रहियो। कर ख़बर हिते वरी कीअं आहे? लालूअ थोरो शक जी सवाल पुछियो।
यार ॻाल्हि न पुछ, तूं मुंहिंजो यार हुए पर तो बि उस्ताद खे ईअं कोन चयो त उन में मुंहिंजो ॾोह कोन हो, समूरो कमु हुन हरामज़ादे अनूअ जो। हिन सां गॾु मूंखे बि 2 साल टीप अची वई। अॼु सुबुह जो जेल खां कढियाऊं, चयमि त हेॾे शहर में हे केॾांहुं वञा, सो वरी तूं यादि आहे। चयमि त यार आहे, भरिसां उन यारीअ जो नंग वरी बि सुञाणंदो। हाणे का वार कर उस्ताद खे चई का चांस वठी ॾे त उते ई तोसां गॾु पियो कमु करियां, मानी त भई मिलंदी। गुलू उहो सभु कुझु एॾे दर्द ऐं पंहिंजाइप सां चयो जो लालू भंभिजी वियो, पर वरी बि पाण संभाले चयईं, चङो सुबुह जो अचिजांइ, नंढे उस्ताद खे मिड़े मस्को हणंदुसि। हींअर त नंढो उस्ताद ऐं वॾो उस्ताद मथे वेठा आहिनि, टियूं बि को गॾु अथनि। अॼु राति जी तोखे तरसाईंदुसि त मारे मारे मुंहिंजो त लिंड कढी छॾींदा। भला को वज़म त हणाए, सुबुह खां वठी बीड़ी कान पीती अथमि। गुलू ॼण त ॿाॾाईंदे चयो। लालू सिगरेट खीसे मां कढी दुखाए 2 फूकूं भरे गुलूअ खे ॾिनी। यार भेण सां मुड़ुस त ढोल आहीं, यार हुजनि त अहिड़ा। 2 फूकूं भराए खेसि ॾिनाई। यार हिन मां त मज़ो ई न आयो। जेल में त कैदियुनि खे अलाही किथां चर्स ऐं गांचो मिलंदो, जो जेको अधड़ चूंडींदो होसि त उन में चर्स भरियल हूंदो हो। तो त चयो त उस्ताद खे बि माल मां ज़रूरु पुरज़ो शौक़ लाइ, उस्ताद तोखे बि माल मां ज़रूरु पुरज़ो शौक़ लाइ ॾींदो आहे। लालूअ चपनि ते आङुर रखंदे चयो, अॼु ई ताज़ो माल हथ आयो अथऊं, मथे पियो विराइजे, ऐं पाण ॾिसी आयो आहियां, 3 माण्हू बि हिसेदार आहे। उस्ताद नंढो मूंखे मिड़े तोलो खनि ॾींदो, जो कुझु टांगनि वारनि खे ॾींदुसि, कुझु पाण छिकींदुसि। गुलू मथां असांजी भुण उस्ताद न ॿुधी वठे, सो हींअर गोली थी वञ, वरी सुभाणे अचिजो, तेसीं आउं उस्ताद जो अंत वठंदुसि। चङो भला हथ त मिलाए यारीअ जो। लालूअ हथ वधायो त गुलू खेसि थोरो छिके संदसि ॻिचीअ जे पासे में हथ जे फर सां अहिड़ो धकु हयूं जो हू बेसतो थी गुलूअ जे पेरनि में किरी पियो ऐं बिड़क बि वात मां न निकितसि। एहतियातन ॿियो बि हिकु धकु पुठियां क्याड़ीअ में अहिड़ो हयांईसि जो उते ई सिधो थी वियो। गुलू रस्ते ते नज़र रखंदे खेसि छिके दरवाज़े जे अंदरि कयो, अनू बि अंदरि दाख़िल थियो। हिन सभु कुझु ॿुधी वरितो। गुलूअ खे दरवाज़े वटि बीहारे पाण हिकु निहायत नंढड़ी टार्च सां रोशनी पट ते उछलाईंदो ॾाकण ताईं पहुतो ऐं बिना कंहिं आवाज़ जे मथे चढ़ी वियो। दरवाज़े खे आहिस्ते धिको ॾिनई त अंदरां कड़ो ॾिनल महसूसु थियुसि। हिन जी सॼी हिमत मोकिलाए वई। ईअं कमु अधूरो छॾण त हिन खे नाउमीदी घेरे वरितो। हाणे त देरि करण जो वक़्तु बि न हो। जेकॾहिं हू कुझु करण बदिरां वापसि वञी मंज़ूर वारनि खे ॿुधाए तेसीं माल विराइजी वेंदो। कुझु सोचे हिन दरवाज़े ते ठक ठक कई। घड़ीअ खां पोइ क़दमनि जे हलण जो आवाज़ु ॿुधाई। छा अहिड़े छोरा? ऐं साॻिए वक़्तु कड़ी खुरण जो आवाज़ बि थियो। हिन दरवाज़े खे धिको ॾेई अंदरि पेर रखियो। ॿियो पेर खणण सां हिन छुरो बि जोराब मां कढी वरितो। अंदरि चढ़ंदे ई हिन सिधो वार कयो। दर खोलींदड़ माण्हू हिकु रड़ करे 2 हथ खणी पेट में विधा। अनूअ ॾिठो त उहो नंढो उस्ताद हो। हिन खे संदसि ॾिनल मार यादि अची वई ऐं हिन ॿियो वार संदसि ॻिचीअ ते कयो, जंहिं हिन जी शाह शरियान वटि हिन जे ॻिचीअ जो ॻचु हिसो कपे छॾियो। नंढे उस्ताद जी रड़ ते हिकु वॾियुनि मुछियुनि वारो माण्हू जो पठाण थिए लॻो कुर्सीअ तां उथी ॿाहिरि भॻो। हिन अञा बिराग बि कान भरी त अनूअ उहो ई छुरो ज़ोर सां हिन ॾांहुं उछलायो। छुरो हुन जे छातीअ जे 2 पासीराटियुनि में वञी खुतो। हिन खां दांह निकिरी वई ऐं हेठि ढुरकी पियो। पर हेठि किरंदे हिन खीसे में हथु विधो। संदसि हथु थेड़ खाईंदो खीसे मां रिवाल्वर कढी वरितो। अनूअ बि साॻिए वक़्तु पंहिंजे खीसे मां पिस्तौल कढियो ऐं पहिरियों निशानो संदसि हथ जो वरिताईं। संदसि पिस्तौल जो आवाज़ बि निहायत हल्को हो ऐं हिन ॾिठो त गोली पठाण जे हथ खे चीरे वई। रिवाल्वर हिन जे हथ मां किरी पियो। उहो सभु कुझु एतिरो जल्द थी वियो जो अनूअ खे ख़ुदि बि ख़बर न पई त संदसि ज़हन कीअं पिए कमु कयो। हिन झुकी रिवाल्वर खणण जी कोशिशि कई त हिकु वॾो पाछोलो हिन जे मथां लंघी वियो ऐं रिवाल्वर खणंदे हिन उस्ताद शेरल खे ॾिठो, जंहिंजे हथ में बि रिवाल्वर हो। ॿिन्हिनि जे विच में फ़ासिलो 4-5 फुटनि जो मस हो। हिन सम्झो त हीउ संदसि आख़िरी वक़्तु हो।
हू रिवाल्वर खणण लाइ झुकियल हो ऐं उस्ताद शेरल जे निशाने में हो। हिन कुझु सोचण बिना हथु कयल रिवाले खे मथे उछल ॾिनी ऐं उन वक़्तु ई हिकु ज़बरदस्त ठकाउ थियो। उस्ताद शेरल ऐं उन वक़्तु फायर कयो हो, पर उछल रिवाल्वर सेकंड अॻु संदसि रिवाल्वर सां वञी टकरायो ऐं गोली हिन जे मथां ज़ुज़ा टकंदी हली वई। हिन लाइ उहो वक़्फ़ो काफ़ी हो। हिन जी पिस्तौल लगातार 2 आवाज़ कया ऐं उस्ताद शेरल जे मग़ज़ खे 2 गोलियूं चीरे वयूं। हू बजाए अॻियां किरण जे पुठियां वञी टेबल ते किरियो, जिते भरियल गिलास ऐं अधो खारी बोतल ॻाढ़े जी रखी हुई। गिलास ऐं बोतल कड़कड़ कंदा हेठि किरी चूर चूर थी विया। उस्ताद शेरल जी खट ते अछे रंग जो वॾो दॿो रखियो हो, जंहिं ते लिखियल हो गिलास हैंडल विद केयर। हिन उहो दॿो खणी क़ाबू कयो। कुझु सोचे हिन पठाण वारो रिवाल्वर खणी खीसे में विधो ऐं पंहिंजे पिस्तौल खे रुमाल सां साफ़ करे खणी नंढे उस्ताद जे हथ में ॾिनो। पंहिंजे छुरे खे पठाण जे जिस्म मां कढी गन साफ़ करे खणी उस्ताद शेरल जे हथ में ॾिनाई ऐं पोइ तकिड़ो तकिड़ो ॾाकण तां लही हेठि आयो। लालूअ जी दिलि ऐं नब्ज़ ॾिठाऊं त अञा जीअरो हो। अनूअ हथ जी पुठ सां हिन जे क्याड़ीअ ते 2-4 पासीरा धक हयां त हिन जी नब्ज़ बंदि थी वई। हिन खे छिके ॾाकण वटि अहिड़ी तरह सुम्हारे छॾियाऊं ॼणो त ॾाकण तां किरियो आहे। ॾाकण खे बि अहिड़ी तरह लेटाए छॾियाऊं ॼणो कंहिंजे पेर थिरण सां किरी पई हुई। हू तेज़ीअ सां ॿाहिरि निकिता। हेॾां होॾां ॾिठाऊं त साम्हूं केर बि कोन हो। अलबत माण्हू गैराज जे पुठियां भॼंदा थी विया। तकिड़ा तकिड़ा क़दम खणी अची गाॾीअ में पहुता। उन वक़्तु ॾिठाऊं त माण्हू पासे वारनि जायुनि मां ॿाहिरि निकिरंदा थिया आया ऐं टांगे स्टैंड तां बि माण्हू डोड़ंदा थिया आया। अनु पाण खे ठीकु ठाक करे अची माण्हुनि जे गोड़ में बीठो ऐं पुछाई, भाई क्या हुआ, काहे की आवाज़ें थी? कंहिं चयो त शायदि कंहिं लारीअ जे टायर या इंजण जे मिस फायर जो आवाज़ हो। कंहिं ते चयो त न, गोलियुनि जा आवाज़ हुआ। माण्हुनि जे गोड़ मां निकिरी हू अची गाॾीअ में वेठा ऐं ड्राइवर खे चयईं त हितां आहिस्ते निकिरजांइ। गाॾी जॾहिं बंगले में दाख़िल थी त अनु अछो दॿो कच्छ में करे अची भाॼीअ जे दरवाज़े ते ठक ठक कई। अंदरि पहुता त कमरे में सभु वेठा हुआ। वेंदे अखाड़े जो उस्ताद बि मौजूदु हो। हिननि खे भाॼी अॻियां पोयां कंहिं परेशानीअ में अचु वञु कंदे नज़र आई। अनूअ खे दॿो कच्छ में ॾिसी सभिनी खां ओह आह जा आवाज़ ईअं निकिता ॼणो त हू अणथियणीअ खे ॾिसी रहिया हुआ। अनूअ वधी दॿो खणी भाॼीअ जे अॻियां रखियो। जीअं ई सिधो थियो तीअं भाॼीअ खणी भाकुर में झलियुसि ऐं गल ते हिकु डिघी चुमी ॾिनाईंसि। जॾहिं अनूअ सॼो सरबस्तो अहवाल करे ॿुधायो, वेंदे उन तफ़सील ताईं त कीअं हू पिस्तौल ऐं छुरो छॾे आयो हो त जीअं शराबियुनि जो झेड़ो मालूम थिए, तॾहिं भाॼीअ जे वात मां निकिरी वियो, ओह इट इज़ अ परफेक्ट क्राइम, पर तूं मुंहिंजो ख़ूबसूरत पिस्तौल छॾे आएं। अनूर खीसे मां रिवाल्वर कढी चयो, उन जे बदिरां आउं खे ई वेबली ऐं स्कार्ड जो रिवाल्वर पेश थो करियां। तॾहिं सभिनी खां टहकु निकिरी वियो, पर भाॼी वरी गंभीर थी वई। हिन खे संजीदा ॾिसी ॿिया बि समूरा माण्हू गंभीर थी विया। थोरो सोचींदे हिन चयो, शेरल जो टोलो असांजो दुश्मन त हो, पर असां मां कंहिंजो बि शक न हो त हिननि असांजे माल ते कब्ज़ो पियो कयो। बहरहाल उन ई टोले खे वरी ऑर्गेनाइज़ करण में अञा वक़्तु लॻंदो, पर मूंखे रुॻो हिकु ख़तरो आहे त हू छोकिरो लालू मथां जहिड़ो हुजे ऐं हू पुलिस खे उहो बयानु ॾिए त उहे साॻिया छोकिरा हुआ जेके 2 साल खनि अॻु शेरल जी टंग भञी विया हुआ। पुलिस जो शक हिकदमि असां में पइजी वेंदो ऐं गेल में पइजी वेंदासीं। सूबेदार बि उन थाणे जो नओं आहे। मंज़ूर, तूं ऐं अवेस वञी उन जो को बंदोबस्तु करियो। हाँ, ही 10,000 खणी वञो, मतां कमु अचनि। मंज़ूर चुपचाप पैसा खीसे में विधा ऐं अवेस खे साण करे ॿाहिरि हलियो वियो। अनूअ खे पैसनि जी ज़रूरत सम्झ में न आई। हिन चयो, भाॼी पैसनि ॾियण मां छा थींदो, मूंखे ॾियो उहो रिवाल्वर त आउं अधु कलाक अंदरि लालूअ जो किसो ख़तमु करे अचां। चरिया छोकिरा, हींअर पुलिस अची उते पहुती हूंदी ऐं रिवाल्वर हलाइण माना पुलिस सां जहिड़ो, सो कंहिं बि तरह मूंखे मंज़ूरु कोन्हे। तोखे त हाणे खून चपनि सां लॻो आहे, सो तूं किथां मुड़ंदे? तुंहिंजे चपनि खे ठाहिण लाइ आउं ॿियो बंदोबस्तु कंदुसि। भाॼीअ जे चपनि ते हिकु अजीब मुर्क अची वई। हू उथी पंहिंजे कमरे ॾांहुं आयो।
गुलू बि हिन सां गॾु चुपचाप हलंदो आयो। गुलूअ चयो, यार बन सां तो टिन्हिनि खे पूरो करे छॾियो। गुलूअ खे अञा बि यकीन न थे आयो ऐं हिन जे लफ़्ज़नि में का नदामत बि न थे ॾिठी। तो बि त लालूअ खे ख़तमु करे छॾियो। हींअर ई जे तूं उहे लिखण ॾेखारिया त अॻिते मुर्गो गीदनि वांगुरु भॼी न वञे ऐं को कमु चौपड़ न करे वेही। न न, मुंहिंजो उहो मतिलबु कोन्हे। मूंखे रुॻो उहो थो ख़्यालु थिए त इंसाननि जो खून वहाए केतिरो वक़्तु हयाती गुज़ारींदासूं, नेठि फाईअ चढ़ंदासूं। फाई बि मुड़ुसनि खे ईंदी आहे। रोज़ु रोज़ु केतिरियूं फायूं खाईंदासूं। बचू, हीअ दुनिया विड़ी खाइण जे उसूल ते पई हले। फ़क़ीरनि वांगुरु दर दर पिनी गंद जे डॿनि ऐं ढेरनि सां मां तां सुकल मानी ऐं ॿीड़ियुनि जा अधड़ चूंडण त फाईअ खां बि ख़राबु आहे। पर आउं इंसाननि जो खून न वहाईंदुसि। आउं त फ़क़ति उन्हनि जो खून वहाईंदुसि जेके ज़ालिम आहिनि, जेके इंसाननि खे इंसान सम्झण बदिरां जानवर ऐं किनूं कीयूं था सम्झनि। ॿियनि जी जान वठण बि त ज़ुल्म आहे। बाजीअ वारनि बि हिकु ॾोह जो कमु ते कयो। जो चर्थ चोरीअ घुराए हिते चोरीअ टांगनि वारनि मज़ूरनि ऐं पोरियतनि खे विकिणनि हा। चोरनि ते मोहर त हूंदा ई आहिनि। पोइ उस्ताद शेरल वारनि उन ते कब्ज़ो कयो त छा थी पियो। पर हिननि असांजे ॿिनि माण्हुनि खे ख़फ़ा खून करे छॾियो। सो बि सोचियो अथई असीं गुंडा बदमाश आहियूं, वेर वठण बि असांजो शुगुल आहे। मूंखे त शेरल तोड़े लालू ऐं नंढे उस्ताद खां वेर वठिणो हो, सो वरितुमि। आउं हाणे कम अज़ कम पंहिंजो पाण खे इज़त लाइक़ु सम्झां थो। उहो सभु कुझु चई त वियो, पर ईअं थिए भायो ॼण त हिन खे पंहिंजे पाण ते बि एतबार न थे आयो। गुलू माठ थी वियो। हिन घड़ी खनि तरसी चयो, मूं हिन थोरे अरसे में बिजलीअ जो कमु सिखी वरितो आहे। मुंहिंजी त दिलि चवे थी त किथे बिजलीअ वारे धंधे में नौकिरी करे हलाल जी मानी कमायां। हीअ ज़िंदगी मुंहिंजे ॾांहुं जी कान्हे ऐं मूंखे सख़्तु डपु थो थिए। मूंखे सॼी सॼी राति निंड ई नथी अचे। राति जो उथारा था थियनि ऐं सॼो पघर में छल थी थो अथां। अनु सोच में पइजी वियो। गुलू हिन जो यार हो, हिन जो यार थी करे हू एतिरो कमज़ोर दिलि छो आहे, ईअं छो आहे। आख़िर उहो गुलू ई हो जंहिंजी सोबत में मूं जुआऊं बि कयूं, माण्हुनि सां ठगियूं ऐं चोरियूं बि कयूं, ऐं हाणे एतिरो जल्द ई बदिलजी छो वियो आहे। उस्ताद जेका सिख्या ॾिनी अथसि उन करे हिन खे कुझु सम्झ में न आयो। हिन खे कुझु बि त सम्झ में न आयो। पर शायदि रुॻो हिन खे कुझु उन वक़्तु इरादे खां टालण लाइ हिन चयो, रख धणीअ ते, पोइ वॾो धकु लॻो त तोखे एतिरो हिसो मिलंदो जो तूं पंहिंजो धंधो कजांइ या ज़मीन टुकर वठी वॾेरो थी वेही रहिजांइ। गुलूअ जे मुंहं ते मुर्क मोटी आई ऐं हू पंहिंजे कमरे ॾांहुं हलियो वियो।